ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए छॾो। हाणे असां बाबा जा महावाक्य था ॿुधूं। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे मूंखां कॾहिं बि असांखे बाबा खां न कृपा न मांगणी आहे कि भॻवान मुंहिंजे मथां कृपा करो, दया करो, क्षमा करो। बाबा चए थो ख़ुदि जी जांच ख़ुदि कर। भई असां ग़लती थिए थी त असां रोज़ रोज़ ध्यानु ॾियूं कि असांखां ग़लती न थिए। पोइ बार बार बाबा खां क्षमा मांगण जी दरकार न थींदी न। भई माउ पीउ जीअं ॿार आहे, ॿार रोज़ रोज़ ग़लती करे तव्हांखे सॉरी चए, मूंखे क्षमा करो, त तव्हां चईंदा न भई सम्झ या नथो थिए त असांखां ॿुधाए, असांखे ॿुधाए भई मूंखां नथो थिए, मूंखां रोज़ रोज़ ग़लती थिए थी। त हुन रीति माउ पीउ असांखे सावधानी ॾींदो त बाबा हुन रीति असांखे पालंदो। भई ॿार नथो करे सघे, रोज़ रोज़ ग़लती थिएसि थी, त ईअं परमात्मा बि असांजो पीउ आहे न। असांखे हुनखे सभु कुझु साफ़ साफ़ ॿुधाइणो। कॾहिं बि कि मूंखां ईअं नथो थिए, मां इअं करणु चाहियां थो या चाहियां थी, त असांखे छा ॾींदो? असांखे न परमात्मा शक्ति ॾींदो। परमात्मा ॾिसंदो आहे भई मुंहिंजे ॿार खां नथो थिए, त असांखे कॾहिं बि घड़ी घड़ी भॻवान सां मांगणो न पईंदो। मांगदा आहियूं न, कृपा करो, दया करो, क्षमा करो, न अधिकार सां चइणो। छोकी परमात्मा असांजो माउ पीउ आहे। जीअं देह जा माउ पीउ तव्हां पंहिंजे देहिक ॿार, तव्हांखे कुझु कोई चए कि मूंखां ईअं नथो थिए, तव्हांखे ई करिणो पईंदो, तव्हांखे ई मूंखां कराइणो। त घड़ी घड़ी असांखे हीअ थोड़ी चईंदो कि माउ पीउ मुंहिंजे मथां कृपा कर, दया कर, मूंखां मुंहिंजो इहो कमु कर, न अधिकार सां चईंदो। त ईअं असांखे अधिकार सां पंहिंजे बारे में बाबा खे सभु कुझु ॿुधाइणो। असांखे कॾहिं बि कुझु मांगण जी दरकार न हूंदी। परमात्मा आपे ई असांखे उन रीति पालंदो। चईंदा आहिनि न भॻवान असांजो पालनहार आहे। लेकिन भॻवान खे असां ॿुधायूं था सही कि असांजे जीवन में छा छा तकलीफ़ अचे थी, असां छा करे सघंदा आहियूं, नथा करे सघूं। त सभु कुझु जॾहिं असां हुनखे ॿुधाईंदासीं तॾहिं त असांजो उहो मददगार थींदो। त बाबा चए थो हाणे अधिकार जतायो कि मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। कि माउ पीउ जे मथां ॿार चईंदा न कि त तव्हांखे त करिणो ई पईंदो। त हूअं ई असांखे बि बाबा जे मथां अधिकार जताइणो आहे कि बाबा मूंखां ईअं नथो थिए, तव्हां ई पोइ कुझु नुक़सानु आहे थी थिए थो, कुझु बि, पोइ पंहिंजे मथां असांखे बोझ न लॻंदो। लेकिन कॾहिं बि असांखे भॻवान खे न चइणो खपे कि तव्हां ईअं करो मुंहिंजे लाइ, अहिड़ो मूंखे करे न। कॾहिं कॾहिं कंहिं ॻाल्हि में असांजो नुक़सानु बि हूंदो आहे न, त उहा ॻाल्हि न थियण ई सुठो आहे। मतिलबु सम्झ त हिन रीति बाबा खे असांखे बाबा जे मथां पूरो निश्चय हुजिणो खपे। हुनजी श्रीमत ते हलंदा रहो। हुनखे रोज़ पंहिंजे बारे में सॼो ॾींहुं असां छा कयो, राति जो समय नथो मिले त ॾींहं जो, शाम जो, जॾहिं बि हुजे न, पंहिंजे सॼे ॾींहं जो चार्ट असांखे बाबा खे ॾियणो आहे। त बाबा खे पतो लॻंदो। माण्हू सोचंदा आहिनि भॻवान त जानी ॼाणण वारो, सभिनि खे ॾिसे थो। पर बाबा चए थो मुंहिंजा त पूरी विश्व ॿार आहिनि, त मां पूरे विश्व में सभी ॿारनि खे कीअं ॿुधी सघंदमि। जॾहिं उहे मूंखे यादि कंदा तॾहिं त मां उनखे उन्हनि जे बारे में ॼाणे सघंदमि न। हाणे बाबा चए थो सदा कर्म कंदे हुए असां बाप खे पंहिंजो साथी ठाहे करे कर्म कंदासीं न,
त ऑटोमेटिकली बाबा खे असांजे बारे में सभु कुझु पतो पइजी वेंदो। पर त बि असांखे बाबा सां मुख सां बाबा खे मन ई मन में सभु कुझु ॿुधाइणो आहे, ॻाल्हाइणो आहे। जीअं हिक ॿिए सां माण्हू ॻाल्हाईंदा न, हीअं ॻाल्हि थी वई, तूं हीअं कयो हीअं कयो, हाणे तव्हां छा था राय सलाह ॾियो। ई बाबा खे बि असांखे सभु कुझु ॿुधाइणो। बाबा चए थो कर्म कंदे हुए तव्हां मूंखे यादि करे कर्म कंदव न, त ॾिसो असां बाबा खे यादि करे कर्म कंदा आहियूं त बाबा जी शक्तियूं, बाबा जी मदद जा ॿिया माण्हू बि अनुभव करे सघंदा। जिते बि असां कमु करूं था, अगरि असां भॻवान खे यादि करे कर्म करूं त भॻवान जी शक्ति हुन जॻह में जेका बि माण्हू आस पास कमु कंदा हूंदा हुननि खे बि मदद मिलंदी। हुननि जो बि कमु थी वियो त दुआयूं त निकितियूं, भले हुननि खे पतो न पवंदो कि हीअ भॻवान खे यादि थी करे हिन करे असांजो कमु जल्दी थी वियो, पर त बि चईंदा त सही भॻवान जो शुक्र आहे या कंहिंजो बि शुक्र आहे, कमु त थी वियो। त उहे दुआयूं असांखे मिलंदियूं आहिनि। इन सां छा थींदो, हुन जेके बि असां माण्हुनि जे लाइ सुठो कंदा आहियूं असांखे माण्हू सुठो सम्झंदो आहे। अगरि असांखे अगरि कोई माण्हू सुठो सम्झे थो त मतिलबु कि असांखे हुनजी दुआयूं थी मिलनि, मतिलबु असां हुनजे लाइ सुठो करूं था त उहो असांखे सुठो थो सम्झे, त मन में असांजे लाइ शुक्रिया कंदो, असांजे लाइ कुझु सुठो सुठो सोचंदो, त इहे थींदी आहे दुआयूं। इन सां छा थींदो, बाबा छो थो चए सुबुह खां राति ताईं ॿियो कुझु बि न करो, लेकिन अहिड़ा कर्म करो जंहिंसां माण्हू तव्हांखे दुआयूं ॾियनि। इन सां असां जेको बि कमु कंदा आहियूं न जीवन में त उहो सहज थी वेंदो ऐं उहो जल्दी थी वेंदो, उहो कमु सफल थी वेंदो, मतिलबु हुन में असां विजय प्राप्त करे सघंदा आहियूं। त बाबा चए थो कि हाणे सदा दुआयूं वठो ऐं दुआयूं ॾींदा वञो। इन सां असां सहज ई जीवन में हर कम में सफल थींदा रहींदासीं, सफलता मूर्त थींदासीं। बाबा ॿियो चवनि था कि सदा ख़ुशि रहो, ख़ुशी बांटो। त माण्हुनि वटि हिन समय ख़ुशी जो स्टॉक न आहे न, कंहिंखे चओ भई हिन सां 2 शब्द मिठा ॻाल्हाए, 2 शब्द अहिड़ा ॻाल्हाए त कीअं ख़ुशि थी वञे, पर शब्द ई न आहिनि। अंदरि उहा आत्मा खे जीअं सदा ख़ुशि रहण आत्मा चाहे थी, लेकिन ॻाल्हियुनि में एॾी फसल आहे कि चाहे करे बि आत्मा सदा ख़ुशि नथी रही सघे न। त माण्हुनि जे जीवन में अॼुकल्ह ईअं ई हालत आहे न, माण्हू एॾो पंहिंजी देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव ऐं पिछले जन्मनि जे जेका बि हिसाब किताब आहे उन्हनि में एॾो बंधल आहे कि कोई उनखे किथां थो खींचे, कोई किथां थो खींचे, कोई आत्मा खे खींचे थो। त आत्मा जी अगरि असांजे जीवन में कोई ख़ुशी जी ॻाल्हि अचे बि थी, मां ख़ुशी में रहणु चाहियां बि थी, त बि मां ख़ुशि नथी रही सघां। छो जी कोई हेॾां थो खींचे, कोई हेॾां थो खींचे, कोई हेॾां थो खींचे। त बाप हाणे चए थो कि सदा ख़ुशि रहो ऐं हिक ॿिए खे ख़ुशी बांटदा रहो। इहे सच्ची सेवा आहे। त इहे बाबा चए थो सभिनि खां वॾी सच्ची सेवा आहे। माण्हू ॿाहिरि वञी पाणी थो पीआरे, रोटियूं थो खाराए, या माण्हुनि खे कुझु ॾे थो, या धन सां या जंहिं बि रीति सां मदद करे थिए त असां सेवा कई, लेकिन सेवा त कई, लेकिन सच्ची सेवा कहिड़ी थींदी आहे जंहिंसां असांखे ऐं ॿियनि खे ख़ुशी मिले। भई ॾिसो असां सेवा कई, अगरि असां सच्चे मन सां सेवा कई हूंदी त पोइ असांजे जीवन में आपे ई ख़ुशी वधणी खपे न। त बाबा चए थो कि घर हिक ॿिए सां तव्हां कीअं कहिड़ो व्यवहार था करो, छा था करो, त दान पुण्य करो त सुठो, असां इहो सुठो कमु था करो, लेकिन हिक ॿिए खे ख़ुशी नथा ॾेई सघो पंहिंजे परिवार वारनि खे, पंहिंजे संबंध वारनि खे, त पोइ कोई कम जी ॻाल्हि थोरी आहे। जेका सुठो त तव्हां सिर्फ़ु ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे ख़ुशी बांटो। बाबा कोई चीजूं ॾियण लाइ नथो चए, बाबा चए थो रोज़ सुबुह जो असांजे जीवन में ख़ुशी कीअं वधंदी, तव्हां अॼु सोचिजो
भई मुंहिंजे जीवन में बचपन खां वठी अञा ताईं मूंखे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि सां ख़ुशी जो अनुभव थियो, कंहिं समय मां ख़ुशि हुयमि, हुन ॻाल्हियुनि खे यादि कजे त बाबा चए थो हुन सां तुंहिंजी ख़ुशी वधंदी। ऐं रोज़ सुबुह जो जे त सुबुह शुरू था करो या राति सोचे करे सम्झो या रोज़ सुबुह जो उथो था त कोई न कोई ख़ुशी जी ॻाल्हि सोचे कि अॼु मां हीअं कंदमि। तव्हां चओ कि असां रहणु चाहींदा आहियूं लेकिन माण्हू नथा रहण ॾियनि, लेकिन ईअं कीअं थी सघंदो? तव्हां जिते रहो था उहो तव्हांजो घर अथव, तव्हां जेकी चीज़ यूज़ करो था उहे तव्हांजी चीज़ूं आहिनि। कोई थोरी ज़बरदस्ती तव्हांखे चईंदो हिन जॻह तां निकिरो, इहे चीज़ तव्हां यूज़ न करो, चईंदो न असांजी आहे असां कुझु बि करूं। त असांजी ख़ुशी आहे, मां ख़ुशी जी ॻाल्हि सोची, मूंखे ईअं सोचे करे कमु करे ख़ुशि रहणो ई आहे। कोई बि ॻाल्हि असांखे असांजी ख़ुशी खे ख़तमु न करे, उनजी शक्ति खे ॾींदो परमात्मा। जीअं जीअं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं न, ऐं संकल्प कंदासीं कि अॼु मां हीअं कंदमि, अॼु हीअ ख़ुशी जी ॻाल्हि सोचां थी, हीअं कंदासीं त सभु ख़ुशि थी वेंदा। परमात्मा खे यादि करे संकल्प करो, परमात्मा सां गॾु कमु करण लाइ सॼो ॾींहुं जे लाइ निकिरो त तव्हांखे आपे ई ॾिसजो कोई बि विघ्न न ईंदो। तव्हां पंहिंजे जीवन में उन ॾींहुं सॼो ॾींहुं तव्हां ख़ुशि रहंदव। ऐं अगरि कोई ॻाल्हि अचे बि थी जंहिंजे कारण तव्हांजी ख़ुशी गायब थिए थी त उहो बाबा खे ॾेई छॾो, तव्हां न रखो। भई कोई गेम खेॾंदो आहे न, भई तव्हांखे हेसि ताईं पार करिणो अथव त कुझु बि विच में ॻाल्हि ईंदी आहे त हुनखे कीअं न कीअं पार करे उहो हली वेंदो आहे। हीअं ई मुंहिंजो टारगेट हुजे कि मूंखे सॼो ॾींहुं ख़ुशि रहणो आहे। कोई बि ॻाल्हि अचे मूंखे हुनखे कीअं न कीअं रीति ख़तमु करे, नथा ख़तमु करे सघो त बाबा खे ॾेई करे अंत ॾींहं जे अंत में एंड में ॾिसिजे कि मां सदा ख़ुशि रहियमि न अॼु सॼो ॾींहुं। हीअं रोज़ु 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 असां जॾहिं ख़ुशि रहण जे लाइ ॾींहुं शुरू कंदासीं कि असां मां सॼो ॾींहुं ख़ुशि रहंदमि त असांजी आदत पइजी वई। छा आहे अॼुकल्ह माण्हुनि जी आदत कि पुराणी दुख जी ॻाल्हियूं सोचण जी आदत थी वई आहे न। माण्हुनि खां पुछो हालो हाल त दुख जी ॻाल्हियुनि जो ई हालो हाल ॿुधाईंदा, कुझु न कुझु, या हाणे जी या पुराणी दुख जी ॻाल्हियूं पोइ ॿुधाए करे पोइ चईंदा हाणे त मां हल्को थी वियमि तव्हांखे ॿुधाए करे। अरे त तव्हां रोज़ु सुबुह शाम भॻवान जे अॻियां वियो था, हुनखे छो नथा ॿुधायो? हुनखे ॿुधाईंदव त हल्का बि थींदव प्लस उहो असांखे शक्ति बि ॾींदो, जंहिंसां असां पंहिंजे जीवन में हुन ॻाल्हि खे भुलिजी सघूं, हुन ॻाल्हि खे पार करे सघूं। त हिकु ई ॻाल्हि माण्हू न अलाए घणा बार हिक ॿिए खे ॿुधाए चुकियो। अञा बि हुन खां कोई पुछे न तव्हांजो कहिड़ा हाल अथव त बसि पुराणियूं दुख जी ॻाल्हियूं अलाए घणा बार ॿुधाए चुकिया, वरी बि ॿुधाईंदा, छोकी उहा निकिती ई न आहे। असां हिक ॿिए खे ॿुधाए करे असां में एतिरी शक्ति ई न आहे कि असां जेको बि माण्हू असांखे दुख जी ॻाल्हि ॿुधाए थो असां हुनखे एतिरी शक्ति ॾेई सघूं कि उहो दुख जी ॻाल्हि भुलिजी वञे, उहा हुनखे माफ़ करे छॾे। जी शक्ति कंहिंमें आहे? परमात्मा। त परमात्मा इहो ई थो चए कि मूंखे दुख जी ॻाल्हियूं ॿुधाईंदव न फलाणे ईअं कई अहिड़ो आहे न ईअं कई, त परमात्मा असांखे शक्ति ॾींदो कि असां हुन ॻाल्हि खे भुलिजी सघूं ऐं माण्हू खे क्षमा करे सघूं। त हिन सां असांजो ख़ुशी असां ॻाल्हि भुलिजी वेंदासीं, हल्का थी वेंदासीं, ख़ुशी जो अनुभव थींदो न। हल्की चीज़ थींदी आहे त पोइ ॾिसो आराम सां हल्की चीज़ खे किथे बि असां उचकाए सघंदा आहियूं त उचकदी न, भारी चीज़ खे उचकाए न सघंदा आहियूं। त हल्का थी वेंदासीं त आराम सां जीवन में ख़ुशी ख़ुशी सां पंहिंजे जीवन में असां हल्का थी करे हलंदा वेंदासीं। कॾहिं बि भारीपन न रखो पंहिंजे मन में। कंहिं ॻाल्हि जंहिंजी ॻाल्हि जे लाइ भारीपन आहे न उहा बाबा खे ॾियो। त बाबा असांखे अॼु छा थो चए, हिकु त कर्म कंदे हुए मूंखे यादि करो जंहिंसां ॿियनि माण्हुनि खे बि शक्ति मिलंदी
ॿियो दुआयूं ॾियो, दुआयूं वठो ऐं सदा ख़ुशि रहो, ख़ुशियूं बांटो। ईअं असांखे वीचार करणो कि भई मुंहिंजे जीवन में मां, अगरि माण्हू चईंदो न मां हाणे हाणे ॾाढी ख़ुशि आहियां, हाणे हाणे इहा ॻाल्हि थी, मुंहिंजी ख़ुशी गायब थी, मुंहिंजी ख़ुशी गायब थी। अगरि असां हिन शब्द खे ॾिसूं, मुंहिंजी ख़ुशी गायब थी, चईंदा न मुंहिंजा पैसा गुम थी विया, मुंहिंजो रुमाल गुम थी वियो, त चईंदा न मुंहिंजो गुम थियो। ऐं जॾहिं असां चऊं था मुंहिंजी ख़ुशी गुम थी वई, त हुन ॻाल्हि वॾी थी वई, उहो माण्हू वॾो थी वियो जो तव्हांजी ख़ुशी गायब करे छॾी। ॻाल्हि खे नंढो करो न, लेकिन मूंखे पंहिंजी ख़ुशी न, जीअं कॾहिं फंक्शन हूंदा आहिनि या अहिड़ो वॾो ॾींहुं हूंदो आहे, त कीअं माण्हू चईंदा आहिनि अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, अॼु ख़ुशी मल्हायूं था, कल्ह ॾिसिजो, कल्ह हिसाब किताब वठिजो, अॼु सभु शांति रहो। हीअं असांखे रोज़ हीअं करणो। छो जी माण्हू सोचंदा आहिनि न कल्ह ॾाढो सुठी रीति डिस्कशन कंदासीं कीअं छा कयो छा न कयो, पूरो फॉर्म में ईंदा आहिनि, पर न, मूंखे त अॼु हाणे हाणे ॻाल्हि खे ख़तमु करे मूंखे त हाणे हाणे ख़ुशि रहणो। हिन रीति कोई बि ॻाल्हि चेक करो कि कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थींदी आहे जंहिंसां मुंहिंजी ख़ुशी गायब थी वेंदी आहे। उहो ॻाल्हियूं असांखे कंहिंखे ॾियणियूं आहिनि? बाबा खे ॾियणियूं आहिनि। छो जो निराकार परमपिता परमात्मा शिव बाबा अची करे असांखे ईअं चए थो न कि भई तव्हांखे ख़ुशि रहणो अथव, त परमात्मा जो चयो न मञंदव। परमात्मा चए थो जेकी नाख़ुशि वारी ॻाल्हि आहे उहो मूंखे ॾेई तव्हां ख़ुशि रहो। त जॾहिं ॾिसो घर में अगरि ॿार खे कोई माउ पीउ कुझु चए कि तूं भई हीअं कर, अगरि उहो न मञे त माउ पीउ चईंदो न इहो तुंहिंजो चयो ई नथो मञे। त ईअं ई परमात्मा असांखे चए थो कि सदा ख़ुशि रहो, त असां न रहंदासीं त मतिलबु असां हुनजो चयो नथा मञूं। पोइ बाबा चए थो पोइ मूंखे सॾु छो था करो? जॾहिं मां आयो आहियां तव्हांखे चवां थो तव्हां सभिनि खे दुआयूं ॾियो, दुआयूं वठो, सदा ख़ुशि रहो, त तव्हां मुंहिंजे चए ते हलो। कोई तव्हांखे बदुआ बि ॾिए न, मन में न रखो, सभु मूंखे ॾेई करे तव्हां दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। बाबा चए थो कि हाणे गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए हिकु निराकार बाप जी मत ते हलणो। अञा ताईं असां देहदारियुनि जी मत ते पिया हलूं न। हाणे भॻवानु असांखे गृहस्थी हलाइण जी मत ॾियण आयो। भॻवानु कॾहिं न चईंदो आहे घर गृहस्थ छॾो। भॻवानु चईंदो आहे घर गृहस्थी में रही करे सभु कुझु मुंहिंजो सम्झी करे हर हिकु कमु करो। मुंहिंजी गृहस्थी न सम्झो, मुंहिंजा ॿार, मुंहिंजा संबंधी न सम्झो, सभु परमात्मा जा ॿार आहिनि, परमात्मा जा संबंधी आहिनि। मां भॻवान जे ॿारनि जी, भॻवान जे घर जी सेवा थी कयां। त इहे जॾहिं ईअं बदलंदव न पंहिंजे वीचारनि खे, तॾहिं असांजो मुंहिंजो ख़तमु थी सघंदो। ऐं तॾहिं असां परमात्मा जी मत ते, भई तुंहिंजो घर थी त हाणे तूं ॿुधाए कीअं संभालूं। पोइ घड़ी घड़ी यादि ईंदो न भई परमात्मा जे घर में छा छा करिणो आहे, त उहो यादि ईंदो ई सही। छो जंहिंजो घर हूंदो आहे हुन खां पुछणो ई पवंदो आहे भई हाणे छा करूं, हीअं ॻाल्हि थी वई, हीअं ॻाल्हि थी वई, त ऑटोमेटिकली तव्हां मन ई मन में कंहिंसां ॻाल्हाईंदा रहंदव, बाबा सां ॻाल्हाईंदा रहंदव न। ऐं मुंहिंजो बोझ बि ख़तमु थी वेंदो। ऐं परमात्मा जी श्रीमत ते जेको माण्हू पंहिंजी गृहस्थी हलाईंदो आहे न, उनजो घर स्वर्ग थी वेंदो। असां स्वर्ग जहिड़ो उन्हनि जे घर में, जी स्वर्ग में गृहस्थी में शांती पवित्रता हुई न, हूअं ई हुननि आत्माउनि जी गृहस्थी बि स्वर्ग जहिड़ी थी वेंदी। असां सुख शांती पवित्रता अची वेंदी हुननि जी घर गृहस्थी में। भॻवानु कॾहिं बि गृहस्थ धर्म छुड़ाईंदो न आहे। हे त दुनिया में माण्हू संन्यास करे, घर बार छॾे करे सोचनि था असां भॻवान खे यादि करण लाइ गृहस्थी छॾणी पवंदी। चईंदा आहिनि माताऊं नर्क जो द्वार आहिनि, माताऊं सर्पणियूं आहिनि, लेकिन इहे नथा सम्झनि जॾहिं माता सर्पणी आहे त पुरुष साप थी वियो न। जॾहिं साप ई न रहंदो त उहो छा कंदो?
पर बाबा चए थो कि हाणे घर गृहस्थी में रही करे मुंहिंजी शक्ति सां परमात्मा जी शक्ति, अगर असां खुद खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदासीं त घर गृहस्थी में रही करे बि असां पवित्र रही करे परमात्मा खे यादि करे सघंदा आहियूं। हिन समय भगवान सभी आत्माउनि खे वरसो ॾियण आयो आहे। कहिड़ो वरसो? शक्तियुनि गुणनि ऐं ज्ञान जो। ॾिसो भक्ति मार्ग में माण्हू ॾेखारींदा आहिनि न, फलानी ये तपस्या कई, हिकु पांव ते बीह करे एतिरी तपस्या कई, भॻवान जो नाम जपियईं, तॾहिं वञी हुनखे वरदान मिलियुसि, शक्ति मिलियुसि। लेकिन उहे सभु बाबा कॾहिं तव्हां सोचो भॻवान थोरी, भॻवान जे वटि जेके असां माता पिता था चऊं उहो थोरी चईंदो कि तव्हां तप करो, रोटी न खाओ, के मुंहिंजे न केण के नाम जो जाप जपो या ईअं करो, उहो थोरी चईंदो। माउ पीउ चईंदा? तव्हां चईंदव पंहिंजे ॿारनि खे कि तूं अॼु हिकु ॾींहुं पूरो ॾींहुं बुख में रहो, मुंहिंजो नाम जप ऐं त मां तोखे कोई चीज ॾींदमि? न, ॿारनि जो त अधिकार हूंदो। उहो ई अगरि भॻवानु असांजो माता पिता आहे त भॻवानु छो चईंदो कि तव्हां एतिरा समय ते तप करो, हिकु टंग ते बीहो, पाणी में तपस्या करो त मां तव्हांखे शक्ति ॾींदमि। हिन समय त परमात्मा स्वयं ब्रह्मा जे तन में अची करे असांखे हर शक्ति, हर गुण, हर ज्ञान, असांखे ज्ञान जी हर समझ, मतिलबु ज्ञान मतिलबु समझ ॾियण आयो आहे वरसे में। त तव्हां बसि इहे सम्झो, इहे निश्चय करो कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। रोज़ पंहिंजे पीउ परमात्मा सां गॾु उथो वियो, खाओ पीओ, मतिलबु अंदरि त यादि हुजे न मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, ये निश्चय हुजे कि हा मुंहिंजो बाबा आहे। त असांखे आपे ई परमात्मा द्वारा वरसो मिली वेंदो। बाबा चए थो जेतिरा गुण शक्तियूं सम्झ मूंखां वठणी था वठो, पोइ इहे गुण शक्तियूं ज्ञान जेको बि असां वठूं था, इहे पोइ हाणे ज्ञान रतन पोइ अॻिले जन्म में सतयुग में स्थूल धन संपत्ति जे रूप में असांखे मिलंदा। स्कूल में बि ॿार पढ़ी लिखी करे सुठी तरीक़े सां छा कंदो, कमाईंदो त हुन सां पैसा मिलंदा आहिनि। चईंदा आहिनि न सुठी पढ़ाई लिखाई कई अथई त ॾिस धन बि एॾो कमाए थो। त हाणे परमात्मा द्वारा जेका बि असांखे शिक्षा मिले थी, उहो जॾहिं असां पढ़ंदासीं, धारण कंदासीं त ऑटोमेटिकली असांखे स्वर्ग में धन संपत्ति मिलंदो थी, वरसो ई थी वियो न। ॿियो कहिड़े बि समय भॻवानु एॾी सहज रीति सां असांखे वरसो थोरी ॾींदो आहे। ॿिए कहिड़े युग में भॻवान जो वरसो मिलंदो ई न आहे, हाणे ई मिलंदो आहे। ही भक्ति में जो बि माण्हू करनि था त बाबा चए थो अगरि तव्हांखे मूंखां शक्ति मिले थी भक्ति मार्ग में त दुनिया में दुख घटि थी थियणो खपे न। दिन प्रतिदिन दुख वधिजे थो छो? छोजी अञा ताईं कोई बि मूंखां शक्ति वठी नथो सघे। अल्पकाल जे लाइ, थोरे समय जे लाइ तव्हां जो करो था, तव्हांखे सुख मिले थो, लेकिन परमात्मा जॾहिं असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जो वरसो ॾींदो आहे न हिन समय, त उहो वरसो पूरो 21 जन्मनि ताईं कायम रहंदो। भक्ति मार्ग में असां भॻवान खे सही रीति सां यादि ई न कंदा आहियूं त ओतिरी प्राप्ति बि न आहे, लेकिन ओतिरी सहज प्राप्ति ऐं 21 जन्मनि जी प्राप्ति आहे। त केॾो सुठो समय थो हले न। सिर्फ़ु छा चइणो आहे, मुंहिंजो बाबा आहे, हा मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा। त सहज परमात्मा सां असांखे सभु प्रकार जा गुण शक्तियूं ज्ञान इहो ई वरसो आहे। जीअं माउ पीउ ॿारनि खे वरसो ॾींदा आहिनि न, त माउ पीउ सोचंदा आहिनि असां शरीर छॾंदासीं पोइ हिननि खे जो मिलंदो कंदा आहिनि। कई बार शरीर छॾण खां पोइ पहिरियों लिखी न वेंदा आहिनि त पोइ शरीर छॾण खां पोइ ॿियो ई माण्हू गवर्नमेंट इहे कोर्ट वोटनि जे चकर लॻाए ॿियो ई घटि थींदी वेंदी। लेकिन हिते त परमात्मा चए थो मां त हिते आयो आहियां तव्हांखे वरसो ॾियणु। भॻवानु ईअं नथो चए मां मथे हली वेंदमि पोइ तव्हांखे मथां ॾींदमि शक्ति, न, साम्हूं जो साम्हूं ई थो ॾे। सिर्फ़ु तव्हांखे हुन रीति यादि करणो त शक्ति मिलंदी, वरसो मिलंदो। अच्छा मीठी मीठी सिपले जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी
अच्छा, सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे कर्म और योग जे बैलेंस द्वारा सर्व जी ब्लेसिंग प्राप्त करण वारा सहज सफलता मुहूर्त। कर्म में योग और योग में कर्म। योग मतलब वो हठ योग न, योग मतलब पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करणु, कर्म कंदे हुए बि अहिड़ा कर्मयोगी अर्थात श्रेष्ठ स्थिति ऐं श्रेष्ठ वायुमंडल ठाहिण वारा सर्व जी दुआनि जा अधिकारी थी वेंदा। जीअं असां कर्म कंदे हुए परमात्मा खे यादि कंदासीं न त असांजी स्मृति में बि सुठी हूंदी, बाबा जी सुठी सुठी ॻाल्हियूं यादि ईंदियूं, परमात्मा बाप जी आत्मा जी स्थिति बि सुठी हूंदी। ॾिसो अगरि भॻवान जी यादि रहे ऐं कोई ॻाल्हि अची वञे त हस में न ईंदासीं न, स्थिति बि सुठी थींदी। ऐं असांजे यादि करण सां वायुमंडल बि सुठो थींदो, त ॿाहिरां जो जेको वातावरण हूंदो न उहो बि सुठो थी वेंदो। त हिन सां छा थींदो, सर्व जी दुआयूं मिलंदियूं। पोइ कोई बि तव्हांजे घर ईंदो न थींदो असांखे हिते ॾाढो सुख मिलंदो आहे। सोचो तव्हांजी सुठी सोच सां परमात्मा जी यादि सां तव्हांजे घर जे वायुमंडल सुठो थियो, जंहिंसां माण्हुनि खे सुख शांति जी अनुभूति थी थिए। कॾहिं कॾहिं कोई माण्हू हूंदा आहिनि न सोचंदा आहिनि हिननि सां मिलंदे असांखे ॾाढो सुठो लॻंदो, सुठो लॻंदो मतिलबु हुननि खे ऑटोमेटिकली दुआयूं मिलंदियूं। उहो छो थींदो आहे, कंहिं कंहिं माण्हू सां मिलण में सुठो छो लॻंदो आहे, छोजो हुननि जे सोच मन में वीचार सुठा हूंदा आहिनि सभिनि जे लाइ। उन्हनि जो मन परमात्मा खे भॻवान खे सुठी रीति यादि कंदो, छोजी भॻवान जी शक्ति मन द्वारा ई फैलंदी आहे। कर्म योग जे बैलेंस सां हर कर्म में बाप द्वारा बि पोइ भॻवान द्वारा बि उन्हनि खे ब्लेसिंग मिलंदी। त बाबा चए थो कि हिन सां उन्हनि जो हर कमु सहज ई सफल थी वेंदो, त उहो सफलता मुहूर्त थी वेंदा। लोगन आहे सदा ख़ुशि रहनि ऐं ख़ुशियुनि जो खज़ानो बाटण ई सच्ची सेवा आहे। हाणे बाबा असांखे अॼु हाणे कहिड़ी सेवा करण लाइ चए थो, त असां ख़ुशि रहूं ऐं ख़ुशियुनि जो खज़ानो बाटूं। जंहिंसां बि मिलो था न, घर में बि हिक ॿिए सां मिलो था, कोई न कोई ख़ुशी जी ॻाल्हि करो। जीअं थियो ख़ुशियुनि जो खज़ानो बाटणु, सम्झो कोई ॻाल्हि आहे ई न, कोई दुख जी ॻाल्हियूं आहिनि परिस्थिति जी, त उनजे बारे में चिंतन हिक ॿिए खे ॿुधाइण सां छा थींदो, बसि हिन ॻाल्हि खे सॉल्व करण लाइ थोरो सो सोचो, डिस्कस करो, बसि हिन ॻाल्हि खे ख़तमु करो, पोइ कोई न कोई ख़ुशी जी ॻाल्हि तुरंत। हिन सां छा थींदो, ख़ुशियुनि जो वायुमंडल ऐं ख़ुशियुनि जा खज़ाना असां बांटदा रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।